जाती जे नौजवान सहाफ़ी शकील अहमद लोहार जो वालिद जाती प्रेस क्लब जो सदर ऐं नाले वारो सीनियर सहाफ़ी अब्दुल रज़ाक लोहार दिल जी तकलीफ़ सबब टनो मोहम्मद खान जी अस्पताल में लाॾाणो करे वियो। संदसि जनाज़े निमाज़ दरगाह मुग़ल भीन भयाणी में अदा कई वई, जंहिंमें पीपी ज़िले सदर ऐं सिजावल जो MPA रईस मोहम्मद अली खान मुल्कानी, पीपी अगवाणा हाजी शौकत अली खान मुल्कानी, आज़म खान मुल्कानी, पप्पू खान मुल्कानी, अब्दुल सत्तार लोहार, मंसूर पलीचो, हाजी हायमू कुरैशी सिजावल ऐं ठठे ज़िले जे सहाफ़िन इस्माइल सरवेज, सलीम खोसो, सलीम बन्ना, महबूब रोही, गुलाम मोहिउद्दीन सूमरो, नज़ाकत शाह, ज़ाहिद शाह, हाफ़िज़ सादुल्ला मेमण, अख्तर मेवाती समेत शहरिन सहाफ़िन सियासी समाजी शख्सियतुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते पीपी ज़िले सिजावल जे सदर ऐं MPA मोहम्मद अली मुल्कानी सहाफ़ी अब्दुल रज़ाक जी ज़िंदगी ते रोशनी विझंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अब्दुल रज़ाक लोहार सहाफ़त जी दुनिया में हिकु वॾो नालो हुयो, जंहिं कलम जी ताक़त सां सिजावल ज़िले जे काफ़ी मसइलनि ते पिणु लिखियो। पाण पंहिंजी ज़िंदगी जी अधु सदी सहाफ़त जी दुनिया में गुज़ारे छॾी। संदसि विछोड़े ते तमामु घणो अफ़सोस थियो आहे। ॿिए तरफ़ सिजावल ऐं ठठे ज़िले जे सहाफ़ी बिरादरी पारां सहाफ़ी अब्दुल रज़ाक जे विछोड़े ते 3 ॾींहं सोग मल्हाइण जो ऐलान कयो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची